नाज़रीन करमपुर में आम ख़बर है जगह असां शेयर कयूं पिया। करमपुर लगो ॿ ॾींहं अॻु करमपुर थाणे जे आदा दोदाइकी वारे इलाइक़े में ठुल बी सेक्शन थाणे जी पुलिस मोबाइल मथां हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल मुबारकपुर वासी पुलिस एहलकार मोहम्मद मुकीम खोसो जो क़त्ल केस करमपुर थाणे ते सरकार जी फरियाद ते अब्दुल्ला उर्फ मुचू बंगलानी गैंग खिलाफ़ दाख़िल कियो वियो आहे। केस में अब्दुल्ला उर्फ मुचू बंगलानी, शौकत उर्फ जरू बंगलानी, दाद मोहम्मद उर्फ गंजू बंगलानी समेत 8 जवाबदारनि खे नॉमिनेट कियो वियो आहे, जॾहिं त 4 जवाबदारनि खे ॾिसी सुञाण तौरु केस में शामिल कियो वियो आहे। हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ करमपुर।